अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। क़ौमी असैम्बली सेक्रेटरिएट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 43 मेंबरनि खे ऐवान में दाख़िल थियण खां रोकण जो फ़ैसिलो करे वरितो। क़ौमी असैम्बली सेक्रेटरिएट जे ज़रियनि जो चवणु आहे त लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो नाहे मिलियो। स्पीकर जो फ़ैसिलो अञा बरक़रार आहे। इस्लामाबाद जी अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में शेख रशीद जी गिरफ़्तारी खां पोइ ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट लेबर खाते खे समूरनि खातनि में घटि पघार 25,000 करण वारे हुकुम ते अमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़े जी सरबराही में बरुकनी बेंच जी सफ़ाई वारे अमले जी दरख़्वास्त जी ॿुधणी। मज़दूर जी घटि पघार 25,000 रुपया करण वारे फ़ैसिले ते अमल जो हुकुम। समूरनि खातनि खां रिपोर्ट तलब। सियालकोट खां कराची वेंदड़ अलामा इक़बाल एक्सप्रेस हादसे खां बची वई। कोटड़ी रेलवे स्टेशन ॿाहिरां ट्रेन जूं कुझु बोगियूं पटड़ी तां लही वयूं। ट्रेन में सवार मुसाफ़िरनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। तेज़ रफ़्तारी सबबि ट्रेन ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। को बि वॾो जानी नुक़सान न थियो। मुख़्तलिफ़ ट्रेनुनि खे रोकियो वियो। सिंध हाई कोर्ट आमिर लियाकत जी बेवा दानिया शाह जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस जो चालान जमा करायो वियो आहे। केस में मुदाख़लत नथी ठहे। सखर में टाउनशिप जे गेट ते कार सवार ऐं संदसि घरवारी खां फुर जी कोशिश। मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल नौजवान जी कुझु महीना अॻु शादी थी हुई। हैदराबाद जामशोरो ऐं कोटड़ी में पुलिस पारां धार मुबैना मुक़ाबलनि में 3 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिबि ज़ख़्मी ॾोहारियुनि वटां हथियार बि हथ कया विया। संदन साथी फ़रार थी विया। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।